हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु धनवान धन जो खूह भरे छॾियो वियो। उहो हर महीने चंड ते उन धन लक्ष्मी जो दर्शन करणु वेंदो हो। हिकु ॾींहुं इहो धन डाकू चोरनि मौक़ो ॾिसी कढी करे अंदरि पथर भरे हलिया विया। जंहिं वक़्तु सेठ चंड ते दर्शन करणु आयो, दरी खोले ॾिसण सां ई हिन जे मुंहं मां रड़ निकिरी वई। ॾिसे त सभु पथर ई पथर भरिया पिया आहिनि। पोइ त रोअणु लॻो, ॾाढो वर्लाप पियो करे त हा मूं सां नाइंसाफ़ थी वियो, मूं सां अंधेर थी वियो, मां सफ़ा कंगाल थी वियसि। हाणे मां कीअं कंदुसि, कीअं जीअंदुसि। एतिरे में उते हिकु महापुरुष अची निकितो। तंहिं अची सम्झायसि त भाई रोए छो थो? इहो धन तोखे के कमु त आणो कोन हो, छो त तूं हमेशह जमा पिए कयो, कॾहिं ख़र्च त तो कयो ई कोथे। जहिड़ा रुपया तहिड़ा पथर, रोए छो थो बोझायो? हू सम्झी वियो त बराबरि आहे, मां हिन मां कमु त वठां कोन पियो, ॿियनि लाइ त यूं जमा करे रखियो आहे। हाणे उहो वियो हली, उन में कहिड़ो वर्लाप कयां, उन में मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो। हिकिड़ा 4 ॼणा परदेस मां धन कमाए अची रहिया हुआ त रस्ते में थक भॼण लाइ हिकु वण हेठां वेही रहिया। पाण में सलाह कयाऊं त 2 ॼणा वञी शहर मां रोटी वठी अचनि ऐं 2 हिते वेही पाणी भरे रखनि, पोइ गॾिजी पाण में खाईंदासीं। उन मां 2 ॼणा विया शहर ॾे रोटी वठणु। वाट ते उहे 2 पाण में चवंदा पिया वञनि त असां सारो कमायो आहे, तकलीफ़ूं सही करे हिननि त कुझु बि कोन कयो आहे, अचायो था असांखां अधु सौ वठनि। तंहिं करे छो न खाधे में कुझु मिलाए हलिजे, जीअं हू खाइण ते मरी वञनि, पोइ समूरो धन असांजो थी वञे। होॾां हू 2 ॼणा पाण में सोचणु लॻा त धन असां कमायो आहे, कुशाला करे पघर वाए ऐं पढ़ियल होशियार बि असां ई आहियूं, हो त अणपढ़ियल ऐं सादा आहिनि। हू असांखां अधु सौ अजायो था वठनि, छो न पाणी में कुझु मिलाए रखिजे, जीअं हू पाणी अची पीअनि त हलिया वञनि सुर्ग में। पोइ धन असांखे मिलंदो, असीं खणी हलिया हलूं। थोरी देरि खां पोइ हू बाज़ार मां रोटी वठी आया ऐं हिननि खे अॼु चयाऊं, साईं पहिरीं तव्हां रोटी खायो, गरम गरम मथां ठरी न वञे, पोइ वरी असीं खाईंदासीं। होॾां वरी हो 2 उन्हनि सां प्रेम करणु लॻा, साईं तव्हां थका आयो, पंधु करे आया आहियो, पहिरीं तव्हां पाणी पियो, थधो थिक त वञो, पोइ गॾिजी रोटी खाऊं था। बसि जीअं हू रोटी खाईंदा विया ऐं हू पाणी पीअंदा विया, थोरी देरि खां पोइ 4 मरी विया, मरी ढेर थी विया पट ते। हू धन उते ई पियो वियो। आख़िर ॿिया खणी हलिया विया। ॾिसो ही हालत आहे धन जी, जंहिंजे लाइ माण्हू सारो ॾींहुं कूड़ कुपट पाप ठगियूं धोखा थो करे, चोरियूं थो करे ऐं ॿिए खे फुरे थो, पर वरी उहो धन साण बि नथो हले, हिते ई रहिजी वञे थो। अगरि ही कथा अव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। चओ जय सियाराम। सच आहे त धन आख़िर में मिलणो कंहिं कोन आहे। इंसान सॼी उमिरि ॼमण खां वठी मरण ताईं जीअं ॼमे थो, तालीम हासिल करे थो, उहा बि सिर्फ़ु हिकु लालच में, हिकु नॉलेज जी लालच में ऐं ॿियो कमाइण जी लालच में। नॉलेज इंसान खे छा लाइ खपे त हू कुझु करे सघे, कुझु कंदो त कुझु कमाईंदो। माना जीअण खां वठी मरण ताईं इंसानु कमाइण जो सोचे थो, पर आख़िर में कुझु खणी त वञे थो। तो जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कयो।